अल्हम्दुलिल्लाह सुमानतुन के लिखी नथा सघूं तारीफ़ कंदे कंदे असीं उहो पूरो भी नथा करे सघूं, पर पोइ बि असीं बाना आहियूं असांजे मथां हक़ आहे त असीं पंहिंजे सुहिणे करीम रब जी हर ॾिनल नेमत जो शुक्र कयूं। ज़ाहिरी नेमतूं जेकी अवां पंहिंजे प्यारनि प्यारनि अखियुनि सां ॾिसो पिया, उन खां अलावा बातिनी नेमतूं त मुंहिंजा पिरी जेको अल्लाह जी नेमतुनि जो शुक्र कंदो, रब करीम उनखे अञा उन नेमतुनि में वाधारो फरमाईंदो। दुनिया में हुस्न भी नेमत आहे, जवानी भी नेमत आहे, अकुल भी नेमत आहे, इल्म भी नेमत आहे, आवाज़ भी नेमत आहे। दुनिया ऐं दौलत भी अल्लाह जी नेमत आहे। ज़ालूं बचड़ा, ज़मींदारी, चंग मुड़सी, रहसी, सरदारी, गुजरात, हुकूमत, ये हर अल्लाह जी नेमत आहे। बशर्ते उन नेमतुनि जो इस्तेमाल सही हुजे। हिकिड़ो नंढो मिसाल तव्हांजी ख़िदमत में पेश कयां। जीअं बंदूक, राइफल या कलेक्शन, इहो हिकिड़ो औज़ार आहे। इहो औज़ार ऐं हथियार जेकॾहिं चङे माण्हू जे हथ अची वेंदो, इहो औज़ार हथियार पंहिंजी जॻह ते ग़लति न आहे, पंहिंजी जाइ ते इहो हथियार ख़राब न आहे। जेकॾहिं सुठे माण्हू जे हथ अची वञे त इन हथियार जी ताक़त सां उहो पंहिंजी बि हिफ़ाज़त करे सघे थो, ॻोठाणनि जी हिफ़ाज़त करे सघे थो, पाड़े वारनि मुस्लमाननि जी हिफ़ाज़त करे सघे थो। पर जेकॾहिं इहो साॻियो हथियार कंहिं लोफर जे हथ अची वञे, कंहिं बदमाश जे हथ अची वञे, कंहिं पुछड़े माण्हू जे हथ अची वञे त उहो पराई इज़त लाहे सघे थो, उहो परावा नंग तके सघे थो, उहो पाराओ माल चोरी करे धाड़ो करे खाई सघे थो, तव्हांजो उन हथियार सां ॿियनि जो सिर बि खणी सघे थो ऐं उन हथियार सां हिनजो पंहिंजो सिर बि वञी सघे थो। त दुनिया जे माण्हू चवंदा आहिनि दुनिया ख़राब आहे, न, दुनिया पैसो, ज़मीनूं, सोन, चांदी, मिल्कियत इहे ख़राब न आहिनि। असुल में उनजो इस्तेमाल सही हुजे। पैसा हुजनि माण्हू हज ते हलियो वञे, पैसा हुजनि माण्हू मदीने हलियो वञे, पैसा हुजनि मस्जिद शरीफ़ ठहिराए, पैसा हुजनि मदरसो खोलाए, पैसा हुजनि अहिड़ा दीनी जलसा अल्लाह जे वलीअ जूं मजलिसूं रखाए, पैसो आहे अबे अमा जी ख़िदमत करे, यतीमनि ग़रीबनि मिस्कीननि खे खाराए प्यारे, उघाड़नि खे ढकाए। हाणे इहो पैसो पंहिंजी जॻह ते ख़राब न आहे, इन पैसे सां माण्हू जन्नत ख़रीद करे सघे थो, पर इहो साॻियो पैसो आहे जे हुनजा किरदार सुठा न आहिनि, हू माण्हू सुधरियल न आहे, हुनजो माहौल सुठो न आहे, हुनजी सोहबत लाइ हुनजो उथण वेहण सुठनि माण्हुनि सां न आहे, इन पैसनि सां शराब पीअंदो, ज़ना कंदो, इन्हनि पैसनि सां रंडी जा राग कराईंदो, इन्हनि पैसनि सां जुआ वञी कंदो, इन्हनि पैसनि जी ताक़त ते ग़रीबनि जूं इज़तूं लुटींदो, इन पैसे जी ताक़त सां कुतनि जूं बछूं, रिछनि जूं बछूं, कुकड़नि जूं मेलूं कराईंदो, नाजाइज़ ग़लति फहाशी प्रोग्राम कंदा। मालूम थियो त असुल में उहा शइ ख़राब न आहे, उनजो इस्तेमाल सही हुजणु खपे। ऐं उहो इस्तेमाल कीअं नसीब थींदो? मुंहिंजा सुहिणा फरमाइनि था त दुनिया कारीगर नांग आहे। छा? दुनिया कारीगर नांग आहे। नांग खे पकड़ण जे लाइ मंड सिखणु ज़रूरी आहे। छा करणु ज़रूरी आहे? ॻाल्हायो। नांग खे पकड़ण जे लाइ मंड पहिरीं सिखबो आहे। सुभान अल्लाह। हिन दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जे लाइ असांखे मंड सिखणो आहे त हलो मातली चओ सुभान अल्लाह। फज़लाबाद शरीफ़ मातली परे कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह उन दरबार ते हिन दुनिया में जीअण जो ढंग सेखारियो वञे थो, हिन दुनिया में जीअण जा उसूल सेखारिया वञनि था। छो त भलो माण्हू उहो आहे जेको पाण बि जीए ऐं ॿियनि खे बि जीआरे वञे। चओ सुभान अल्लाह।
इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था या गालिबन मुझे ज़हनत अलही वे या के बे अल्लाह जे कामिल वली जो फरमान आ तो हिकड़ो मानू दुनिया में हले घुमे थो ज़ाहिर में पैर बथस हथ बथस अखियूं बथस खाए थो पिए थो ज़ानू थस बच्चा थस पुट थस ज़मींदार आ मिल्कियत जागीर आ पर अल्लाह वट वो मोल आ अल्लाह वट वो मोल आ वो मोन जे मिसल आ साईं वो तो हले पियो वो तो गालाए पियो वो तो खाए पियो उनके ज़ाल बाहे पुट बाहिन बच्चा बाहिन माण्हुनि जा फैसला तो करे हले घुमे तो पर फरमायूं तो उनजी दिल जो मोल आ न उनजी दिल अल्लाह जी याद का गाफिल आ त इहो बदन इन जो ईअं समझो मोल आ पर हिकिड़ो माण्हू हजार मण मिट्टी जा पियल अथसि कबर जे हेठां मिट्टी जे हेठां दफन थियल आ पर उहो मोल नाहे उहो जहिड़ो चओ सुभान अल्लाह हां जीअं असांजी सोणी सिंधड़ी में कई खुदा जा कामिल वली आहिनि मज़ारनि में आरामी आहिनि पर उहे ज़िंदा आहिनि अहिड़ा ज़िंदा आहिनि जो असां खां वधीक ज़िंदा आहिनि असांखे त को सलाम करण वारो कोन्हे पर अल्लाह जे वलियनि जे मज़ारनि ते हलो त कोणे कन सलाम अचियो आतर उनजे हां वो अहिड़ो कमाए विया उन्हनि जी दिलि अहिड़ी ज़िंदा जो कब्रुनि में आरामी हिन त कहिड़े माण्हू अची उन्हनि जे कब्रुनि ते क़ुरान था पढ़नि ख़त्मा था ॾियनि दुरूद था पढ़नि ऐं हाज़ुरी था भरनि त मुंहिंजा दोस्तो इहा नेमत असांखे कीअं नसीब थींदी जॾहिं इन दुकान ते चढ़ंदासीं उन सौदे जा ख़रीदार बणिबासीं अॼु उहा महिमान हस्ती अॼु उहा बुज़ुर्ग हस्ती अॼु उहे अल्लाह जा कामिल वली जेकी दुनिया में जीअण जो ढंग सेखारनि था उहे अॼु हिन अव्हां जे जलसेगाह में पहुचण वारा आहिनि ऐं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ा त ही मौलवियुनि वारो जलसो नाहे ख़ाली शुद्ध बुद्ध वारो जलसो नाहे पर हिननि जलसनि में इंसान जी तक़दीर तब्दील थींदी आहे चओ सुभान अल्लाह आलमनि जो शान तमामु वॾो आहे आलमनि जे कदमनि जी मिटी असां अखियुनि जो सुरमो बनायूं आलम जंहिं जॻह ते वेही वञनि उहे जॻहियूं बि वॾे शान वारियूं हुयूं पर आलमनि में ज़ाहिरी इल्म पढ़ण वारनि में ऐं बातिनी रमू ज़ात हासिल करण वारनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे